चो हरे राम हरे कृष्ण हे हरे। त निष्काम भक्ति करे ॾिसो, संतन जे दर ते गुरुअ जे दर ते जे गंगा में टुबी हणबी आ, गंगा तीर्थ में वञी करे कोई अगर चोरी करे, गंगा तीर्थ में वञी करे केवल गंगा में वञी करे कोई प्रणाम करे, चए हरे कृष्ण, तो उनखे लखे गुना लाभ मिलंदो आहे। पर अगर हिकु पैसो चोरी भी कई न तो करोड़े गुना चोरीअ जो पाप भी वधी वेंदो आहे। इहो भी यादि रखिजो। तव्हां हिन दर ते आया हो, ही दर स्वर्ग खां ऊंचो आहे। हिते अची करे अगर हिकु बार भी संगत सां मिली करे चवंदो जय श्री कृष्ण तो करोड़े गुना थी वियो, करोड़े गुना, लखे भी न। लेकिन हिते अगर हिकु नेत्र जी नजर भी गलत दिशा में वही, हिते कंहिंखे कंहिं निंदा ॿुधी वरती, निंदा कई, कंहिं फिजूल में ॻाल्हायो, व्यर्थ ॻाल्हायो, त उहो पाप भी करोड़े गुना खणी वेंदो। इहा भी ॻाल्हि यादि रखिजो, यादि रखिजो। तॾहिं चवंदा आहिनि भुले भुलाए, भुले भुलाए, इंद्रनि ते ज़ोर न आहे। ठीकु आहे, जेसि ताईं सत्संग हले थो असां ॿधल हूंदा आहियूं भॻवान जे। पर कई माण्हू अगरि लक्ष्य इहो रखी अचनि कि असांखे भक्ति न करणी आहे, असांखे त पराई पचर करणी आहे, असांखे त ग़लति नज़र रखणी आहे, चओ हरे राम। अहिड़ा भी माण्हू हूंदा आहिनि, भले 100 में 1000 में कोई हिकु हुजे, उहे पंहिंजे पूरे कुल खे, खानदान खे, पीढ़ी दर पीढ़ीअ खे नरक में घसीटींदा आहिनि। चओ हरे कृष्ण। हिते भुली करे ॻाल्हायो ई न थी सघे त पाण में मथो टेके करे हा सत्संग जे बारे ॻाल्हायो। कोई माण्हू 2 महीने खां न आयो आहे त उनखे ईअं न चओ त छो न आयो आहे। काई माई न आई, ईअं न पुछोसि तूं छो न आई आहे, इहो पुछोसि तूं सुठो कए, ॾाढो सुठो थियो, तूं गुरूअ जे दर ते आई आहे, रोज़ अचिजां, हा न। ईअं न पुछोसि छाजे करे न आई आहे। हाँ, तव्हांखे व्यक्तिगत जेको ॻाल्हाइणो आहे, जेको भी तव्हांखे कर्म करणा आहिनि, पंहिंजे घर में कयो, ॿाहिरि कयो, जेको भी तव्हांखे गपशप करणी आहे, ॻाल्हाइणो आहे। बाक़ी गुरूअ जे दर ते न, प्रभुअ जे दर ते न, व्यर्थ ॻाल्हियूं। हिकिड़ी माता काफ़ी महीननि खां न आई, काफ़ी महीना, साल थी विया। मां माता तूं आई न आहे सत्संग ते, तूं त रोज़ ईंदी आहे 364 ॾींहं। हा हा, लेकिन असांजे परिवार में हिकिड़ी कोई घटना थी वई, हो मां अचणु बंदि करे छॾियो। छाजे करे? जी सभु मायूं मूंखां पुछनि आहे कीअं थियो, तुंहिंजे घर में इहा छा थी वई, मूंखे ॿुधाए। हालांकि उहा माई भी ग़लति आहे कि थोरे से ॻाल्हि जे लाइ उन भॻवान जी कथा जो त्याग करे छॾियो। उहा त ग़लति आहे ई, पर उन खां जेके हाल हवाल था वठनि, पूछ परख था कनि, उहे भी ग़लति आहिनि। उहे कि हिते केवल हरी चर्चा हले, ईअं न सोचो कि 6 खां 7 ही टाइम आहे हरी चर्चा जो। न, 24 कलाक हिते हरी चर्चा जो समय आहे। हिकिड़ो थींदो आहे सत्संग जेको असां कथा करे रहिया आहियूं, बाक़ी हरी चर्चा त 24 घंटा हलंदी आहे। मिलो संगत सां, कुछ हरीअ जे बारे, सत्संग जे बारे ॻाल्हायो, व्यर्थ न ॻाल्हायो। घर जी ॻाल्हियूं त बिल्कुलु न ॻाल्हायो। ऐं पराई पचर त तालो ॾेई रखो ज़बान खे, कॾहिं बि भुली करे भी ज़बान व्यर्थ न ॻाल्हाए, कन न लॻायो। कल चाणक्य महाराज जी कथा ॿुधो न तव्हां, ईअं छाणे छाणे करे शब्द अंदरि विझो। कॾहिं भी कोई पुरुष कोई स्त्री हिक ॿिए खे निहारे न व्यर्थ। सभु भावना हुजे, माता जी, भेण जी, भाउर जी, उहा भावना हुजे, सुठी ॻाल्हि आहे। पर व्यर्थ न निहारियो तो भॻवान खे निहारियो, न त अखियूं बंदि करे वियो। केवल अखि हेॾे घुमंदी, नरक जो द्वार खुली वियो। चओ हरे राम। कोई सत्संग में वेही करे ॾिसंदो आहे त मोबाइल में मैसेज भी करे छॾींदा आहिनि। कंहिंखे कंदा आहिनि हिते, कंहिंखे कंदा आहिनि ॿाहिरि कंदा आहिनि। हाँ, इमरजेंसी आहे, कोई ICU में पियो आहे, उन लाइ मना न आहे, ठीकु आहे। कोई जीवन मरण में लटके थो, उहे कनि मैसेज, पर व्यर्थ मैसेज, बिना कारण जे, अकारण, मनोरंजन लाइ, व्यर्थ जे लाइ, पंहिंजी इच्छा पूर्तीअ जे लाइ, पंहिंजे कामना जे लाइ। इन खां वॾो कोई अपराध कोन्हे, इहा भी हत्या जे बराबरि आहे। चओ हरे कृष्ण। हे हरे, हरे नारायण। पतो न आहे छो जो माण्हूअ जी श्रद्धा जेकी आहे न, कच्चे धागे खां भी कच्ची आहे। माण्हू सभिनि खां पहिरियों सत्संग जो दर छॾे छॾींदा आहिनि। भले कोई कांड थे बाज़ार में, छॾींदा गुरूअ जो दर।
बाज़ार में वेंदा, पंहिंजे दुकान ते वेंदा, चओ हरी राम। मान लो हिते कंहिंजो तू तू में थी वई, वाद विवाद थियो त ॿिनि माण्हुनि जो थियो, हिते न थियो, बाज़ार में थियो, लेकिन अगरि उहे टकराइजी त हेॾे अचण ई बंदि करे छॾींदा। अरे भैया तव्हांजो झगड़ो काथे थियो? बाज़ार में। त बाज़ार त तूं वञे थो रोज़, हा, बाक़ी दरबार छो बंदि कए? तव्हांजो झगड़ो काथे थियो? कि असांजे घर में थियो। पोइ निकुर न घर खां ॿाहिरि, घर में छो थो रहे? अरे जाते तव्हांजो झगड़ो थियो जंहिं कारण सां उन घर जो त्याग कर, गुरूअ जे दर जो तूं छो थो त्याग करें भाई? एॾी एॾी श्रद्धा कमज़ोर थी वई, चेहरो तो कुछ अलग ही ॿुधाईंदो, शक्ल कुछ ॿियो ॿुधाईंदी, लेकिन श्रद्धा धागे खां भी कच्ची। कि चार माण्हू छा चवंदा, जिंदगी भर इहे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं, बाबा जन त सत्संग इहो कंदा कि मां अचां त सही, पर माण्हू छा चवंदा, मां ॿुहारी त पायां, माण्हू छा चवंदा, मां रोज़ अचां, माण्हू छा चवंदा। इन ते कलाक सत्संग कंदा बाबा आनंदराम साहिब, चओ हरे राम। एॾा असां कच्चा थी आऊं भाई। तंहिंजे करे निमाणी वेनती, जेके रोज़ अचनि था, हिक ॿिए खे ॿुधायो, कोई ग़लती करे त उनखे सावधान थियो, नज़र टेढ़ी न थियणु खपे, ज़बान व्यर्थ न हलणु खपे, कन कोई डस्टबिन तव्हांजा कोन्हनि कि कोई बि कुझु बि कचिरो विझी छॾे। अरे तव्हांजो घर तव्हांजो जीवन आहे, लेकिन दरबार साहिब जी मर्यादा पालन। हिते भुली करे बि कॾहिं व्यर्थ न ॻाल्हायो, व्यर्थ न ॿुधो, व्यर्थ हेॾे होॾे बि न निहारियो। ख़ासि कर भेनरूं असांजियूं, भाउर असांजा, उहे पाण में बिना कारण जे कॾहिं न ॻाल्हाए। पवित्र भावना आहे, माता जी आहे, भेण जी आहे। मनु जी महाराज चवनि था एकांत में त सॻी भेण सां बि व्यर्थ न वेहणु खपे, काम बली आहे ॾाढो। एकांत में चओ हरे राम। पोइ ॿुधायो, बोलत बोलत वधे विकारा, वधीक ॻाल्हाइण सां विकार वधंदा आहिनि। दोस्तीअ में ॻाल्हाए, प्रेम सां ॻाल्हाए, तू में करे, हाल चाल करे, धीरे धीरे वाद विवाद थींदो आहे, लड़ाई झगड़ा थींदा आहिनि, हत्या तक थी वेंदी आहे। त अॼु खां इहे कुझु नियम धारण कयो। ऐं केवल असांजे दरबार साहिब जा नियम न आहिनि, कंहिं बि मंदिर ते वञो, कंहिं बि गुरुद्वारे वञो, कंहिं बि दरबार साहिब, कोई बि आश्रम, कोई बि तीर्थ, कोई बि मंदिर वञो, पहिरियों वचन व्यर्थ न ॻाल्हायो, व्यर्थ ॿुधो बि न, व्यर्थ हेॾे होॾे निहारियो बि न, व्यर्थ जी चेष्टाऊं क्रियाऊं न कयो भाई। कुझु ॻाल्हायो त हरी चर्चा, बस एतिरनि नियमनि जो पालन धरतीअ जे सभिनी पवित्र स्थाननि में थियणु खपे। चओ हरे राम। मामा